अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे जैकबाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ 27 अक्टूबर वालारियल कश्मीर ते भारतीय कब्ज़े ख़िलाफ़ जैकबाबाद में ज़िलई इंतज़ामिया जे सॾ ते वालारियल कश्मीर जे अवाम सां इज़हार यकजहतीअ तौरु कारो ॾींहुं मल्हायो वियो। डिप्टी कमिश्नर दादलू ख़ान ज़हरानी, SSP आमिर अब्बास शाह, अंजुमन ताजरानी जे सदर मीर अहमद अली बिरोही, मुख्तियार कार हेडक्वार्टर अबू बकर सदायो, DEO एजुकेशन मुश्ताक अहमद सदायो, एशार जिम्स असगर सुमरो, सिहत खाते जे डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंदो ऐं स्कूल शागिर्दनि तोड़े सरकारी खातनि जे मुलाज़मनि समेत आम माण्हुनि वॾे तइदाद में शरीक थिया। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां मार्च करण बैदि DC चौक ते पहुती, जिते रैलीअ में शरीक माण्हुनि पारां वालारियल कश्मीर जे आज़ादी लाइ नारा हंया विया। कश्मीर बनेगा। कश्मीर